जाति जी सामुंडी पट्टीअ में पाणी जी खोट ऐं इंडस डेल्टा में पाणी छोड़ न थियण सबबि सामुंडी खाद खे रोकण लाइ उपाउ न वठण ते साहिल बचाओ एक्शन कमेटी जे सॾ ते रैली कढी वई। आजिज़ अली, मोहम्मद तहीम, आदिल लिगारी, हाजी हारून तहीम जी अॻवानी में सामुंडी तड़ कलकाण छाणी खां जाति ताईं 18 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंडस डेल्टा में मिठो पाणी न छॾण करे समुंड जी खाद वधी रही आहे, जंहिं केतिरी ज़मीन गिड़काए छॾी आहे। जाति में इंतहाई ख़तरनाक उन जी सूरत पैदा थी वई आहे जो खारे समुंड ॿीहर पुराणी सीर खां जाति जो रुख करे रहियो आहे। हुकूमत खे केतिरा ई भेरा हिन मीडिया जे ज़रिए एतिरा ॾी चुका आहियूं, पर उन ते को बि अमल न पियो थिए। पाणी जी खोट ऐं सामुंडी खाद जेको वधी रही आहे उनखे रोकण जे लाइ असांजो इहो जेको लॉन्ग मार्च आहे सो अॼु कलकाण छाणी खां जाति ताईं आहे। असां पंहिंजा मुतालबा जेके गवर्नमेंट जे अॻियां रखंदासीं त असांजी शाखनि जूं खोटाई कराई वञे, पाणी पुछड़नि ताईं पहुचायो वञे, सामुंडी खाद खे रोकड़ायो वञे। बस वारनि खे सभिनि खे त महिरबानी करे कलकाण छाणीअ जा जेके रवासी माण्हू आहिनि उन सां वॾी तकलीफ़ ऐं उन्हनि खे पुछड़ी जे माण्हुनि खे पाणीअ जी तमामु घणी तकलीफ़ आहे। इन्हनि नालियुनि जी खांटी कराए ॾिनी वञे। जाति माइनर ते वञो, अवां शेर खान माइनर ते वञो, अवां गदाब शाख ते वञो या अवां शेर खान माइनर ते वञो, उन्हनि ते अवां खे पाणी जेका लप नज़र न ईंदी ऐं उन जेको शाखूं जेके आहिनि शाखनि जो अवां खे वजूद नज़र कोन ईंदो। उन्हनि शाखनि में देवियूं माना वरी वियूं आहिनि ऐं उहे लटिजी ऐं पूरजी वियूं आहिनि। असांजा वस वारनि इहे मुतालबा जा पूरा न कया, इहे शाखनि जी खोटाई न थी, पाणी पुछड़ी ते न पुॼायो वियो त इहो असां लॉन्ग मार्च जेको आहे सो उहो कराची CM हाउस ताईं पहुची सघे थो। सियासी समाजी अॻवाननि मुतालबो कंदे चयो त इंडस डेल्टा में पाणी छोड़ कयो वञे, जंहिं सामुंडी खाद ते ज़ाब्तो अचे ऐं सामुंडी पट्टीअ खे मुआशी तबाही खां बचायो वञे। कैमरामैन बाबू गुलाम हुसैन मल्हार सां गॾु उमर ख़ासकेली, सिंध TV न्यूज़, जाती।